बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाला जिते हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़िल्ला सीरीज़ तव्हांजी ख़िदमत में जारी ऐं सारी आहे। हिन सीरीज़ जूं 142 किस्तूं असां तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी किस्त नंबर 143 असांजो किस्सो पियो हले अर्धशेर ऐं हयातुन नफ़ूस जो। ॿ हिसा असां तव्हांखे ॿुधाया आहिनि, बक़ाया हिसो अॼु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तो तव्हांखे ॿुधायोसीं ॿिए हिसे में त जेका पोड़ी हुई उन अर्धशेर सां वाइदो कयो त मां कोशिशि कंदसि त तव्हां ॿिन्ही खे मिलायां। पोइ हुन बहाना शुरू कया ख़त लिखाइण जा। शहज़ादी ख़त लिखे पई, अर्धशेर उन्हनि जो जवाबु ॾिए पियो। मतिलबु ईअं हिननि जी ख़तो किताबत हले पई। जंहिं मां तंग थी ऐं शहज़ादी हिन खे चयो त तूं त चई पई त ख़त लिखेसि त हाणे उन में धमकी ॾींदी हुअसि बसि करे वेंदो, हे त मुड़े ई कोन थो। मूंखे हाणे सम्झ में आयो आहे त तूं सॼी शरारत तुंहिंजी आहे। इहे बहाना थी करीं त जीअं मां हुन ॾे ख़त लिखां, हो उन ख़त जो जवाबु ॾे, माना तूं मूंखे ख्वार करणु थी चाहीं। नौकिराणनि खे हुकुम कयईं, हिन खे ॾाढी हुननि मार ॾिनी, मार ॾेई ऐं हुननि खे चयईं त हिन खे ॿाहिरि महल जे ॿाहिरां उछलायो। हिकिड़ी बानी खे बीहारियईं त तूं हिन जे मथां बीह रह, जेॾीमहिल हीअ होश में अचे त हिन खे चइजांइ त शहज़ादी कसम खयों आहे त हाणे तूं हिन महल में न ईंदी, ऐं जेकॾहिं आईं त तोखे क़तलु कराइबो। पोड़ी होश में आई, बानीअ हिन खे ॿुधायो त शहज़ादीअ हुकुम ॾिनो आहे त तोखे अॼु खां वठी महल जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ बंदि आहिनि, ईंदीअ त तोखे क़तलु कराइबो। शहज़ादीअ जो हुकुम हो, इहा त कुझु कान हुई। हिन चयो त जेको हुकुम आहे अखियुनि ते। शहज़ादी नौकिराणियुनि खे चयो हिकिड़ो टोकरो खणी आयो। उन टोकरे में चई त हिन खे विझो पोड़ीअ खे। वरी हमाल जेके सामान ढोईंदा आहिनि, हमालनि खे हुकुम कई त हिन पोड़ीअ खे पंहिंजे घर छॾे ॾियो, जेको हिन जो घरु आहे होॾे छॾे ॾियोसि। हमाली हिन खे खणी पोड़ी वीचारे खे घरु छॾे आयो। पोड़ी हिन जी खे प्यारी बि हुई, पर पोड़ीअ हरकत अहिड़ी कई जंहिंजे करे शहज़ादी कावड़ में हिन खे सज़ा बि ॾियाराई ऐं हिन खे पंहिंजे महल में हिन जी बंदिश बि कई। हाणे हिन खे घर जेॾीमहिल मोकिलियईं त पोड़ीअ जे पोयां हिन पंहिंजो हिकिड़ो हकीम रवानो कयो। उन खे चईं त पोड़ीअ खे धक लॻल आहिनि, सो तूं पोड़ीअ जो वञी इलाजु कर। सुहिणे नमूने सां पोड़ीअ जो इलाजु कर त ईअं पोड़ी ठीकु ठाक थी। हकीम खे हुकुम थियो, हकीम वियो, पोड़ीअ जी वञी हुन दवा कई। पोड़ी कुझु ॾींहंनि में ई सही थी वई। हाणे बंदिशि ओॾे महल ते कान पई वञे, बाक़ी पोड़ीअ खे हिन नौजवान जी ॻणती हुई त अलाए उन जो छा थियो। उन खे इंतज़ारु हूंदो, हेतिरा ॾींहं कान वई आहे। नेठि पोड़ी अर्धशेर जे दुकान ते वई। पोइ पाण परेशान हो, ख़बर पएसि कान पई त हूअं जो ख़त पिया अचनि ॾींहं में ॿ टे ख़त। पोड़ी अचे पई, हाणे हेतिरा ॾींहं थिया आहिनि पोड़ी अचे कान थी, अलाए छा थियो। पोड़ी जो आई त हिन पोड़ीअ खां पुछियो त ॾे त ख़बर, ख़ैरु त हुयो, हेतिरा ॾींहं तूं किथे ईअं, मां ॾाढो परेशान हुयुसि। पर लॻे थो तूं बीमार बि आहीं। लॻे थो त तूं बीमार बि आहीं। पोड़ीअ हिन खे सॼी ॻाल्हि ॿुधाई त बाबा मां तोसां कयो हो वाइदो, चवां तोसां मां कसम खयो हो त सिर वञे त वञे, पर मां कोशिशि कंदसि, पंहिंजी कोशिशि कंदसि त तव्हांखे मिलाईंदसि। इहो आहे त हुनखे मर्द ज़ात खां ई नफ़रत। मां त वॾा वस कया, मां इहे ख़तनि जा बहाना कया, हुनखे कूड़ा डटा ॾेई तोखे ख़त पई लिखाइनि, पर पोइ हूअ बि अकुल वारी आहे, हूअ सम्झी वई
त मुंहिंजी मनशा छा आहे, मां मिड़ई तोखे ॾटा ॾेई ऐं ख़त पई थी लिखायां। उन ते उहा नाराज़ थी मूंखे ॾाढी सज़ा बि ॾिनई, मुंहिंजो महल में अचण बि न बंदि कराए छॾियो। हिन जो असांजो ॻाल्हि कई, हिन खे बि ॾाढो ॾुखु थियो। चई भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हिनखे मर्दनि खां एॾी दुश्मनी छो आहे? हिन जो पीउ आहे, उहो बि त नेठि मर्द आहे, छो दुश्मनी अथसि? पोड़ीअ चएसि अबा ॿुध, तोखे मां ॿुधायां थी त हिनखे मर्दनि खां छो नफ़रत आहे। हिन जो हिकिड़ो बाग़ आहे। अबा मां बि मुल्क घुमिया आहिनि, पर मां सम्झां थी त हिन जहिड़ो ख़ूबसूरत बाग़, सुहिणो बाग़ हिन ज़मीन ते मां नथी सम्झां त को ॿिहंदो। पोइ हिन जो सॼो ॾींहुं एतिरे क़दुरु जो राति बि हिन जी उते बाग़ में पई गुज़रे। हिकिड़े दफ़े राति जो वाक़ियो हुजे, इहो उते बाग़ में घुमंदे घुमंदे उते सुम्ही पई। हिन ख़्वाब ॾिठो। ख़्वाब में ॾिठईं त उहा बाग़ में वई आहे। ॾिठईं त हिकिड़ो शिकारी आहे, उन झिरकियुनि फासाइण जे लाइ हिकिड़ो ॼार उछलायो। ॼार उछलाए ऐं उन जे चौधारी कणिक जा दाणा हुन छटिया आहिनि त जीअं झिरकियूं इहो दाणो ॾिसी अचनि ऐं पोइ हिन ॼार में फासी। पाण परे खां बीह ऐं वेठो पियो ॾिसे त हाणे ॾिसां त ॼार में छा थो फासे। थोरी देरि गुज़री त कुझु झिरकियुनि जो टोली आई। अन जो ॾिठुनि त उहे वीचारियूं दाणा चुगण लॻियूं। उन्हनि मां हिकिड़ो नर जेको हुयो, उहो ॼार में फासी पियो। ॼार में जो फासो त उहो छॾाइण जी, पाण छॾाइण जी पियो करे, परनि खे पियो करे, फड़ पियो करे, पर निकिरी न सघियो। हिन खे जो फाथल ॾिठुनि त झिरकियूं भव खां वठी उॾामी, पर उन में हिकिड़ी मादी झिरकी हुई, उहा हुननि सां गॾु उॾामी, पर वरी मोटी आई। मोटी आई अची ॼार जे मथां ईअं फेरा ॾियण लॻी। फेरा पई ॾे, ॾिसे पई त हे झिरकु जेको आहे इहो किथे फाथल आहे, कीअं फाथल आहे। हुन ॾिठो त हिन जो हिकिड़ो पेर उन में ॼार में फाथल, जंहिंजे करे निकिरी न पियो सघे। हिन झिरकीअ छा कयो जो उतां उॾामे बि पई, उन ॼार जे वेझो अची उते उन ॼार खे चुंब सां कटण लॻी। एॾियूं चुंबूं हईंसि जो नेठि उहो धाॻो उतां टुटो। धाॻो जो टुटो त उहो नर पखी जेको हुयो आज़ादु थियो। खेला हिननि जी हीअ किरत हले पई। होॾां हो जेको शिकारी हुयो, उन खे का वेठे वेठे ई निंड अची वई। ईअं ओचितो हुनखे निछ आई। निछ जो आई त ईअं अखि खुली वियसि, ॾिसे त ॼार फाटो पियो। उथियो, हिन छा कयो जो ॼार खे धाॻा वरी लॻाए ऐं ॼार ठाहे वरी हिन साॻियो ॼार लॻायो, वरी हुन ते अनो छिलाए छॾियो। वरी थोरो परे खां बीठो हुजे, वेही रहियो, ॾिसे पियो। थोरी देरि गुज़री त वरी झिरकियूं आयूं। झिरकियूं जो आयूं त उन्हनि में इहे साॻियो नर मादी बि हुया। ॿियूं बि झिरकियूं आयूं, साॻियो नर मादी बि हुया। सभु हुते अन चुगण लॻियूं। अन चुगंदे चुगंदे जेका मादी हुई जंहिं हिनखे छॾायो हो, उहा वीचारी ॼार में फासी पई। ॼार में जो फाती त वठी परड़ा हईं पर निकिरी न पई सघे। हीअ जो फाथी इहे फड़फड़ करणु लॻी परनि सां त ॿियूं झिरकियूं भउ खां वठी भॻियूं। जंहिं नर खे हिन छॾायो हो, उहो बि हिननि सां गॾु भॻो, पर हूअ अॻिए दफ़े मोटी आई। हे नर जो भॻो त वरी न मोटियो। हेॾां हे जेको शिकारी हो, उन जो ॾिठो त हिकिड़ी झिरकी फाथी आहे। कुझु घड़ी तरसी त
त मन ॿियूं अचनि, मन उहे फासनि, पर केर बि न मुड़। उथियो, वञी हुनखे ॼार मां पकिड़े, ॼार मां पकिड़े आस्ते आस्ते करे ऐं हुनखे ॿिए हथ सां कढी छुरीअ सां झिरकीअ खे ज़बे कई, झिरकीअ खे कुठई। इहो शहज़ादी ख़्वाब वेठी पई ॾिसे। हिन जीअं जो झिरकीअ खे कुठो त शहज़ादी ईअं ड्रिॼ आई, ईअं रड़ करे ख़्वाब मां जागी पई। ड्रिॼी ऐं चवणु लॻी त मर्द जी ज़ात केतिरी बेवफ़ा आहे। मर्द तकलीफ़ में आहे त औरत पंहिंजी जान ताईं जी क़ुर्बानी वीचारी ॾिए थी, ऐं वरी जे तक़दीर सां उहा औरत वीचारी मुसीबत में थी फासे त उहो मर्द हुनखे छॾे हलियो थियो, का हुनखे छॾाइण जी कोशिशि नथो करे। औरत वीचारी जी जेका क़ुर्बानी हुई सभु बेकार थी वई। अहिड़नि मर्दनि ते जेको भरवसो करे त उन सां भले ई थिए, छो जो उहे औरतुनि जा अहसान विसारे था छॾनि। हिन बसि इहो ॾिठो जो त हीअ पोइ माना सुजाॻ बि थी, गुप्ता बि पई चए, पर अहिड़ो हिन जे दिमाग़ में वेही वियो जो उन ॾींहं खां शहज़ादीअ खे मर्दनि खां नफ़रत थी वई। त झिरक बि हिकिड़े क़िस्म जो घड़ी आहे पकी, पर ॼण मर्द हो न। हुन वीचारी केॾी हिन सां क़ुर्बानी ॾिनी, ऐं हिन ॾिस त कीअं कयो, पोइ ते बि मुड़ी न ॾिठई। हिनखे बाबा उन ॾींहं खां वठी मर्दनि खां नफ़रत थी वई। शहज़ादे पुछियुसि त भला ॾे ख़बर, इहा त ख़बर पई त हिनखे मर्दनि खां नफ़रत आहे इन जे करे। इहो बि हुनजो अकुलु आहे, हिकिड़ो ख़्वाबु आहे, ख़्वाबु ॾिसी ऐं हुन पंहिंजो हिकिड़ो ज़हन ठाहे छॾियो आहे। पर ठीकु आहे, बादशाहनि जा आंगल हूंदा आहिनि, पर भला ॾे ख़बर कॾहिं हीअ ॿाहिरि निकिती आहे। पोड़ीअ चयसि त न भाउ, कॾहिं बि ॿाहिरि न निकिती। हिन जो हिकिड़ो ॿियो बाग़ु आहे, उन में जॾहिं हर साल मेवो थींदो आहे त उहो हुते वेंदी आहे, पर सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं वेंदी आहे उहो बाग़ घुमणु। उते बाग़ में हिकिड़ी ॿारहं दरी आहे, राति उते गुज़ारी। मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण थी चाहियां, जे रब चाहियो त इन में तुंहिंजी भलाई थिए। हाणे इहो जेको बाग़ आहे जंहिंमें मेवा पचंदा आहिनि त हीअ ईंदी आहे। इन्हनि मेवनि पचण में हिकिड़ो महीनो आहे, महीने खां पोइ मेवा बि पचंदा, शहज़ादी बि उते वेंदी। हाणे तूं मुंहिंजी सलाह मञ, तूं अॼु खां ई वठी इन बाग़ जे चौधारी अचणु वञणु शुरू कर। जीअं उते बाग़ जा माली हिन चौकीदार आहिनि, त तुंहिंजो आस्ते आस्ते उते रोज़ु पियो न चकर हणंदे, आस्ते आस्ते तुंहिंजो हुननि सां वाक़फ़ियत थी, तूं वाक़फ़ियत खां पोइ तुंहिंजी दोस्ती थी। छो जो हो कंहिंखे बि बाग़ में अचणु न ॾींदा आहिनि। छो जो उहो बाग़ जेको आहे शहज़ादी जे महल सां लॻो लॻ आहे। तंहिंजे करे तूं फ़िलहालु अॼु खां वठी शुरूआति कर त तूं हिननि सां पंहिंजा वास्ता वधाए, जीअं तुंहिंजी दोस्ती थिए, तोखे पोइ अंदरि वञण जी सहूलियत थी। हाणे ऐं जॾहिं हिन जे अचण जो ॾींहुं थींदो न, त मां 2 ॾींहं अॻु में तोखे ॿुधाईंदा। पोइ जीअं तूं वञी थो पियो, पोइ उन ॾींहुं तूं वञजां, पोइ बहानो करे, का कोशिशि करे, का अटकल करे बाग़ में अंदरि तूं लिकी वञजां। शहज़ादी ईंदी, पोइ भला उते तूं पंहिंजी कोशिशि कजां। पोइ जीअं न उते शहज़ादी अचे, तूं ॿाहिरि निकिरी हुनजे साम्हूं अच। ऐं अबा जीअं हुनजी तो ते नज़र पवंदी न, मूंखे यकीन आहे त जहिड़ो अलाह साईं तोखे ठाहियो आहे न, उहा ॾिसंदी त हुनजे दिलि मां नफ़रत जेका आहे उहा नफ़रत ख़तमु थी वेंदी, तो लाइ मोहबत पैदा थी वेंदी। अबा तूं घबराए न, मां तोसां वाइदो कयो आहे, मां तोखे ज़रूरु हुन सां मिलाईंदुमि। शहज़ादी पोड़ी जा हथ वठी हुननि खे चुमियो, पोड़ी खे दुआऊं पियो करे, अंदरि वियो। 3 थान कपिड़नि जा खणी, रेशमी कपिड़नि जा 3 थान अतुलस जा, उहे हिन पोड़ीअ खे, ऐं हिकिड़ी थेली 600 दीनार, उहा बि हिन पोड़ी खे। पोड़ी हिन खां सभु सामान वरिता,
पोड़ी हिन खे चयो त बाबा भला तूं मुंहिंजो घरु ॾिठो आहे? मां थी चवां त तोखे मां पंहिंजो घरु ॾेखारियां ऐं तूं बि मूंखे पंहिंजो घरु ॾेखार। केॾी महिल बि का अहिड़ी एमरजेंसी को तोखे ॿुधाइणु तोसां मिलणु थिए, को अहिड़ो मतिलबु का ख़बर हुजे त जीअं मां तोखे ॿुधाए सघां। हिन हिकिड़े नौकर खे पोड़ीअ सां गॾु रवानो कयो, तूं पोड़ीअ जो हिन सां गॾु वञ, हिन जो घरु ॾिसी। पर पहिरियों हिनखे पंहिंजो घरु ॾेखार, मुंहिंजो घरु हिनखे ॾेखार। पोड़ी त वई हली। शहज़ादे शाम जो वज़ीर सां अची सॼी ॻाल्हि कई, छो जो वज़ीर चयोसि का बि ॻाल्हि थिए त मूंसां ज़रूरु ॻाल्हि कजांइ। वज़ीर सां न सॼी ॻाल्हि कई। ॿुधाईंसि, ख़ुशि पियो थिए त हाणे शहज़ादी सां मिलण जो मूंखे मौक़ो मिलंदो। बाग़ में ईंदी आहे, पोड़ीअ मूंखे इहा सलाह ॾिनी आहे, मां ॿाहिरि निकिरंदुसि हुनजे साम्हूं तलाउ कंदो त उहा मूंखे ॾिसंदी त हुनजी नफ़रत जेका आहे उहा ख़तमु थी। वज़ीर चएसि बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं त ख़ुशि थो थी, पर भला तूं ॿाहिरि निकिरी, तूं भले पंहिंजे पर में केॾो बि सुहिणो हुजे, पर जे हुनखे तूं पिते ते नथो पई, पोइ चई त पोइ मां पंहिंजी जान जी बाज़ी लॻाईंदुसि, खणंदो मां उतां खणंदो मां, घोड़े ते चाढ़े ऐं खणी वेंदो मां। जे सही सलामत निकितुसि त बि ईअं सम्झो त मुंहिंजी मुराद पूरी थी। वरी जे मारिजी वियुसि त भला हीअ बि का ज़िंदगी आहे, इन तकलीफ़ुनि खां छुटकारो मिले। वज़ीर चएसि बाबा मां त तोखे सियाणो सिबतो सम्झंदो आहियां, हे तुंहिंजी सम्झ आहे। असांजो मुल्क हितां केतिरो परे आहे, तूं जो न हुनखे खणंदे त केतिरो भॼंदे जो उते पहुचंदे। ऐं अबा अहिड़ी हरकत तुंहिंजो अकुलु कमु करे थो त केॾो वॾो बादशाह आहे, 1,00,000 स्वारत जंहिंजी फ़ौज आहे, उन खां केतिरो भॼंदे। इहा सुठी ॻाल्हि न आहे, शरीफ़नि वारी ॻाल्हि बि न आहे। शहज़ाद चएसि भला पोइ ॿुधाए तूं त मां कयां त कयां छा? वज़ीर चएसि हाणे तरस, सुभाणे मां पाण तोसां हिन बाग़ ते हलंदुसि। पोड़ीअ तोखे चयो आहे न, सुभाणे तोसां मां पाण बाग़ ते हलंदुसि, उते ॾिसंदासीं छा था कनि। सुबुह थियो, वज़ीर शहज़ादो ॿई 1,000 दीनार थेली खयनि, निकिता बाग़ ते। अची पहुता बाग़ में, बाग़ जे ॿाहिरां जो पहुता त ॾिसनि दफ़ा वॾी त हुनजी दीवार आहे, चौदीवार आहे, वॾी भित, मज़बूत हुनजा ठुल, वण त अलाए केतिरा हुजनि। पखियुनि जा आवाज़, पखियुनि जे ॿोलियुनि जा आवाज़ पिया अचनि। दरवाज़े जे साम्हूं आया, दर खुलियलु हुजे, बाग़ ॾिसण में पियो अचे, नंढड़ियूं नंढड़ियूं उन में नहरूं हुजनि पाणीअ जूं, ईअं ॼण हिकिड़ो जन्नत जो बाग़, वण मेवनि सां भरियल। दरवाज़े जे अॾ जो पहुता त अंदरि ॾिठुनि दरवाज़े खे त हिकिड़ो पोड़ो शख़्स, पोड़ो माण्हू हुजे, माना उहो चौकीअ ते वेठो पोड़ो। पोड़े जी जीअं हिननि ते नज़र पई त हे वज़ीर हुयो, हेॾां शहज़ादो हुयो, हे जो घुमण निकिता हा त लटा कपिड़ा भरी पंहिंजे शाया निशान पातल आहिनि, हुनजो ॾिठो त हुन सम्झो त हिकु मुअज़्ज़िज़ माण्हू। चौकीदार उथी ऐं हिननि ॾे आयो, हिननि खे सलाम बि कयईं, हिननि जे साम्हूं अची बीठो। हिननि ॿिन्ही सलाम जो जवाबु ॾिनो। पोड़े हिननि खे चयो त अलाए तव्हां कहिड़ी ज़रूरत सां आया हो, ॿुधायो त मां उहा जेकॾहिं पूरी कयां त मुंहिंजे लाइ इहा इज़त अफ़ज़ाई थी।
वज़ीर चयसि त असां परदेसी आहियूं, ॾाढी गर्मी आहे, असांजो जेको घरु आहे सो शहर जे हुन ॿाहिरि जेको किनारो आहे उते आहे, माना हिते परे आहे घणो। सो अचे हे 2 दीनार वटि असांजे खाइण लाइ को मेवो खणी, ऐं जेकॾहिं बाग़ जो दर खोली त गर्मी आहे, असां थोरो अंदरि छांव में वेह, ऐं जेकॾहिं थधो पाणी बि हुजे त उहो बि असांखे प्यार, त गर्मी आहे घणी उञ लॻे। ॿ दीनार ॾिननि चौकीदार खे। चौकीदार जी उमिरि 70 साल जी लॻभॻि हुई। उन वीचारे सॼी उमिरि ते आंदी इन बाग़, उन खे जो हिननि 2 दीनार ॾिना सोना, हुन करे हीअं ॾिठा ई कोन, हथ में हीअं जो हिन रखियसि, ईअं सम्झो हिन जा होश उॾामी। पर सम्झाई त माना आहिनि के क़ीमती शइ, वॾे मुल्ह वारा आहे जेके मूंखे हिननि ॾिना आहिनि, त हिननि जो को वॾो मुल्ह आहे। हिन तकड़ में उथी दरब खोलियो, हिननि खे अंदरि वठी आयो, हिकिड़ो वॾो वणु हुजे, उन वण जे हेठां हिननि खे विहारी, घाटी छांव हुजेसि, वणु मेवनि सां भरियल हुजे, की हाणे तव्हां हिते वेहो ऐं पर हिकिड़ी महिरबानी कजो, इहो बाग़ में अंदरि न वञो, हितां हिकिड़ो आहे चोर दरवाज़ो, उहो वेंदो आहे शहज़ादी जे महल। हिननि चयो सभु असां परदेसी आहियूं, गर्मीअ तंग कयो आहे, उन जे करे आया आहियूं, केरु को तोखे 2 दीनार ॾिना अथऊं त कुझु फल फ्रूट, कुझु खाइण पीअण जो सामान आण त खाऊं, बुख लॻी आहे, तूं बि असां सां गॾिजी खा त खाई वरी असां हितां कुझु हलिया वेंदा, असां अंदरि कोन वेंदासीं, असां हिते ई वेठा आहियूं, तूं परेशान न थी। ओड़ो वीचारो हिननि खां 2 दीनार वठी ऐं वियो। कुझु टाइम गुज़रियो त उहो हिकिड़े ॿिए मज़दूर खे वठी आयो, उन जे मथे ते वॾो हिकिड़ो थाल हुजे, जंहिंमें गोश्त, भाॼियूं ठहियल ऐं मानियूं, अची हिननि जे अॻियां रखे, ओड़े खे बि हिननि विहारे तूं खा, ओड़ो बि हिननि सां गॾु खाइणु लॻो। ईअं ज़माने जा हाल हवाल करणु लॻा। खाई ऐं वज़ीर उथियो, हेॾे होॾे बाग़ खे ॾिसणु लॻो, खाॿे ॾिसणु लॻो, साॼे ॾिसणु लॻो। ईअं ॾिठईं त बराबरि हिकिड़ी मथे 12 दरी, जेका हुन पोड़ीअ ॿुधायोसि त 12 दरी आहे, जंहिंमें अची राति रहंदी आहे। ॾिठईं त हिकिड़ी 12 दरी आहे, पर थी पुराणी वई, छो जो दीवारुनि तां जेके भितियूं हुयूं, उन्हनि भितियुनि ते जेको रंग वग़ैरह थियल हो, उहो बि ॼणु रंग लहे पियो। हिन पोड़े खे चयो त अब ॾे ख़बर ही बाग़ तुंहिंजो आहे या तूं हिते मुलाज़िम आहे? हिन चयो साईं मुंहिंजो किथां थींदो, मां त हिते नौकर आहियां, बसि ड्यूटी आहे मुंहिंजी इहा, हिते वेही सार संभाल कंदो आहियां। वज़ीर चयसि त भला ॾे ख़बर, हे जेका तूं हिते मज़दूरी थो करीं, ड्यूटी करीं थो, बाग़ जी सेवा करीं थो, सार संभाल बाग़ जी करीं थो, भला घणी पघारी मिलंदी त? पघारी घणी थी मिले? चई साईं शुक्र आहे, महीने में 1 दीनार मिलंदी आहे, महीने जी पघार 1 दीनार। वज़ीर चयो त पोइ यार हे त ज़ुल्म आहे तोसां, जेकॾहिं 12 बचनि वारो आहे त। ओड़े चयो त साईं मुंहिंजा 8 ॿार आहिनि, 9 मां आहियां। वज़ीर चयो पोइ तोसां त यार हे ज़ुल्म आहे, असांखे ॼण ॾुख पियो थो थिए। भला ॿुध, जेकॾहिं केरु तुंहिंजे हाल ते रहम कई ऐं तोसां का नेकी करे त तूं छा चवंदे?
ओड़े चयो आहे मूंसां जे केरु नेकी कंदो भलाई कंदो त मां बि रब खे दुआगू हूंदुसि त रब सां ई हुनजी सणाई करे। वज़ीर चयसि यार बाग़ त तुंहिंजो ॾाढो भलो आहे, पर इहा जेका 12 दरी आहे ॾाढी पुराणी थी वई आहे। जे तूं चईं त मां हिन जी मरमत करायां, इन ते रंग वग़ैरह करायां त ॾाढी सुहिणी थींदी। पोइ बाग़ जो मालिक जॾहिं अचे उहो जो ॾिसंदो हिनखे रंग रोगन थियल ॾिसंदो त हो तोखां ज़रूरु पुछंदो त हिन कंहिं रंग रोगन कराया आहिनि, कंहिं मरमत कराई आहे। पोइ हो न तोखां पुछे कंहिं कराई आहे त तूं हुनखे चइजांइ त साईं इहा मां कराई आहे, छो जो मां ॾिठो त हे पुराणो थी वियो आहे, मज़ो छॾे वियो आहे, न को हिते वेही थो सघे। सो मूं वटि 2-3 रुपया हुया गॾु थियल, उन सां मां हिन जी मरमत कराई। ज़ाहिर आहे हो वरी तोखां पुछंदो त इहे पैसा एतिरा तो वटि आया केॾां जेके तो हिन ते ख़र्चु कया। चइजांसि साईं ईअं सम्झो मां ॼण इहो कर्ज़ु खणी हिन ते कयो आहे त तूं ख़ुशि थींदे मूंखे इन जो इनाम ॾींदे। जॾहिं तूं जो ईअं चवंदेसि त ज़ाहिर आहे तोखे ख़ुशि थी हो इनाम बि ॾींदो। ईअं सम्झो ठाहिजी वेंदी, तुंहिंजी इज़त बि थींदी। जे तूं राज़ी हुजीं त सुभाणे मां राज़ा रंग करण वारा उन्हनि खे हिते मोकिले ऐं हिन जी मरमत कराए। वज़ीर खीसे मां हिकिड़ी थेली कढी, उन में 500 दीनार हुया। 500 दीनार चई अचे हे तुंहिंजे लाइ थी। यार तूं ग़रीब आहे ॾाढो, तोसां वॾी नाजाइज़ी था कनि, तूं कहिड़ियूं पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे सघंदो हूंदे। सो अचे हे वञी पंहिंजे बचनि ॿारनि ते ख़र्चु कर, जेके तुंहिंजूं ज़रूरतूं हुजनि उहे वञी तूं पूरियूं कर। असांखे ॿियो कुझु न खपे, मूंखे ऐं मुंहिंजे हिन पुट खे बसि दुआ कजांइ। शहज़ादे ईअं सम्झ वज़ीर खे पासे खां चुंडी हई त करी छा थो, चई तूं चुपड़ी करे वेही ॾिस, पाण ई हिन जो नतीजो ॾिस, रिज़ल्ट पाण ई तूं हिन जी ॾिस। हिन ग़रीब खे जो मिलंदो ई हिकिड़ो दीनार हो, हेॾा जो 500 दीनार सोना मिलियसि। ईअं सम्झ हिन जा त होश सफ़ा ख़ता थी विया। तकड़ में वज़ीर जे पेरनि ते किरी पियो, पेरनि खे चुमी पियो ॾिस। वरी उथी वज़ीर जे शहज़ादे खे जो हुन चयोसि मुंहिंजो पुटु आहे, हिन खे हथ पकिड़े हिन जे हथनि खे चुमी ॾे, ॿिन्ही खे दुआऊं पियो करे। हे जो हलणु लॻा वञणु लॻा त पोड़े पोयां हिननि खे चयो त भाउ मां सुभाणे ईअं सम्झो तव्हांजो इंतज़ारु कंदो था। ॿिए ॾींहं ते वरी वज़ीर आयो, कारीगर आया, कारीगरनि खे वज़ीर उन बाग़ में वठी आयो। चौकीदार जो हिननि खे ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो। वज़ीर उन्हनि खे सम्झायो कमु, बाबा हे कमु आहे, हे मरमत करणी आहे, हे रंग करणो आहे। कमु शुरू थी वियो, मरमत शुरू थी वई। वज़ीर रंग वारनि खे चयो त यार मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ऐं मुंहिंजो मतिलबु सम्झो। मुंहिंजो अहिड़ो ई हिकिड़ो बाग़ आहे। हिकिड़े ॾींहुं राति जे वक़्तु मां सुतो पियो हुउसि, मां ख़्वाब में ॾिठो त हिकिड़ो शिकारी अची ॼार विछायो आहे मुंहिंजे बाग़ में, कणिक जा दाणा उछलाया अथई, झिरकियूं आयूं आहिनि उहो दाणा चुगण, उन्हनि में हिकिड़ो नर फासी पियो आहे। सभु झिरकियूं वठी भॻियूं। हुन जी जेका मादी उहा, पर थोरी देरि खां पोइ उहा मादी अकेली वीचारी मोटी, ऐं जिथे
जंहिं ॼार में फाथल हो उनखे चुंबुनि सां हिन कटे ऐं उन नर खे आज़ादु करायो। ॿई ॾींहं शिकारी सुतो पियो, जाॻियो, ॾिठई त ॼार टुकियो पियो आहे। ॼार जी मरमत करे वरी साॻियो ॼार विछाए अनु छटई, पाण परे वेही रहियो, ॾिसे पियो त इंतज़ार में हो त को अचे पखी पासे, वरी झिरकियूं आयूं। साॻियो नरमाद बि उन्हनि सां में गॾु आहे। हिन दफ़े उहा मादी फासी पई, बाक़ी सभु झिरकियूं उॾामियूं। उन्हनि सां गॾु हिन जो नर जेको अॻे दफ़े फाथो उहो नर बि उॾामियो। मादी मोटी ही पर नर मोटियो ई कोन। शिकारी जो उथियो, ॾिसे त झिरकी फाथी पई आहे, उनखे पकिड़े उनखे ज़बे करे छॾियो। हेॾां हो जेके पखी जेॾी महिल उॾामिया पिया विया, उन्हनि सां गॾु नर बि उॾामंदो पियो वियो। हेॾां हिकिड़ो शिकारी पखी अलाए केॾां ईअं आयो, उन नर पखीअ जो शिकार कयो। नर पखीअ खे पकिड़े विधे, पकिड़े चंबर में फासाए ऐं उनखे खाई वियो। हाणे मां तव्हांखे थो चवां त जीअं मां तव्हां सां ख़्वाबु बयानु कयो आहे न, अहिड़ियूं हिन में रंग जेॾी महिल कयो, अहिड़ियूं हिन में तस्वीरूं ठाहियो। उन तस्वीरुनि में ईअं बाग़ जूं दीवारूं हुजनि, वण हुजनि, पखी हुजनि, शिकारी हुजे, ॼार हुजेसि, नर वारो सॼो किसो हुजेसि, वरी मादी वारो सॼो किसो हुजेसि, ऐं वरी जेको नर पखीअ खे जेको शिकारी पखी थो खाई वञे उहो बि उन में सॼो किसो हुजे। ऐं जेकॾहिं तव्हांखे जीअं मां इहो किसो ॿुधायां थो, अहिड़ो ई तव्हां तस्वीरूं ठाहियूं ऐं मां उनखे ॾिठो, मूंखे वणियूं, मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त जेका तव्हांजी मज़ूरी थींदी उन मज़ूरी खां सवाइ मां तव्हांखे एॾो ॾींदुसि जंहिंजो तव्हां तसवर ई करे नथा सघो। कारीगरनि खे हिन सॼो ख़्वाबु सम्झायो। हाणे इन में बि वज़ीर जो हिकिड़ो राज़ हुयो।